वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी गिरफ़्तारी जी तरदीद करे छॾी। संदसि चवड़ाहत अली अमीन गंडापुर पुलिस या कंहिं बि इदारे जी हिरासत में नाहे। अली अमीन गंडापुर गुज़िरियल राति भॼी वियो हो। KP हाउस में नाहे। समूरा सरकारी इदारा KP जे वॾे वज़ीर खे ॻोल्हे रहिया आहिनि। जेको बि शहीद एहलकार जे क़त्ल में मुलविस हूंदो उहो बची न सघंदो। शहीद एहलकार जे वारिसनि सां ॾुख में बराबर जा शरीक आहियूं। KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी जो चवड़ाहत अली अमीन गंडापुर पाड़ मुरादो रूपूशी में आहे। हू गाड़ी जी डिग्गी में वेही फरार थी वियो ऐं हाणे असेंबली इजलास घुराए इहो इल्ज़ाम हुकूमत ते विधो वेंदो। PTI जी एजेंडा मुल्क दुश्मनी ते ॿधल आहे। शिंघाई सहकार तंज़ीम जी कॉन्फ्रेंस खे नाकाम बणाइण लाइ मुल्क दुश्मननि जी एजेंडा ते अमल कयो वियो। KP में रुगो करप्शन थी रही आहे। KP हुकूमत सूबे में अमनो अमा क़ाइमु करण में नाकाम थी वई आहे। शहीद पुलिस एहलकार अब्दुल हमीद जे कातिलनि खे कंहिं बि सूरत में मुआफ़ न कयो वेंदो। एहतजाज कंदड़नि KP जा वसीला इस्तेमाल कया। मुज़ाहिरीन सरकारी ऐं ख़ानगी इदारनि खे नुक़सान पहुचायो। इस्लामाबाद पुलिस 878 मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार कयो जिन मां 120 अफ़गानी आहिनि। मुज़ाहिरीन पुलिस जूं 10 गाड़ियूं तबाह कयूं। IG इस्लामाबाद अली नासिर रिज़वी जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवड़ाहे ते शहीद एहलकार जो क़त्ल केस दाख़िल कंदासीं। KP जा हाज़िर सर्विस पुलिस एहलकार बि मुज़ाहिरे में शरीक हुआ। अली अमीन गंडापुर इस्लामाबाद ते चढ़ाई जी रिथाबंदी कई। इस्लामाबाद में तहरीके इंसाफ जे एहतजाज दौरान मुज़ाहिरीन जे तशद्दुद में ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार अस्पताल में दम ॾेई छॾियो। पुलिस मूजिब अब्दुल हमीद शाह 26 नंबर चुंगी वारी हंध ते मुज़ाहिरीन जे तशद्दुद में सख़्त ज़ख़्मी थी पियो हो जंहिंखे पिम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो जिथे हुन ज़ख़्मनि जा सूर न ॾिना। शहीद कांस्टेबल अब्दुल हमीद जी D चौक ते जनाज़े नमाज़ अदा कई वई। जनाज़े नमाज़ में घरू वज़ीर मोहसिन नकवी, गवर्नर KP फैसल करीम कुंडी, IG पंजाब, IG इस्लामाबाद ऐं ॿियनि ऑफिसरनि जी शिरकत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां इस्लामाबाद में PTI जे एहतजाज दौरान पुलिस एहलकार जी शहादत ते ॾुख जो इज़हार वाक़े में मुलविस समूरनि माण्हुनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचाइण जी हिदायत। संदसि चवड़ाहे त PTI हमेशह एहतजाज जो बहानो बणाए तशद्दुद जो रस्तो इख्तियार कयो। इन सियासी जमायत माज़ी में बि सरकारी TV जी इमारत ते हमलो कयो ऐं पार्लियामेंट हाउस जो दरवाज़ो तोड़े छॾियो हो। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ पारां इस्लामाबाद में PTI जे एहतजाज दौरान पुलिस एहलकार जी शहादत ते ॾुख जो इज़हार। संदसि चवड़ाहे त तशद्दुद ऐं दहशतगर्दी जो रस्तो इख्तियार कंदड़नि सां का बि रिआयत न हुजणु घुरिजे। एहतजाज जे बहाने तशद्दुद ऐं दहशतगर्दी जी इजाज़त नाहे। मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। तहरीक डफिड़ हथियारबंद जथे जी शक्ल इख्तियार करे चुकी आहे। नाले मात्र एहतजाज सबबि माण्हुनि जो कारोबार मुतासिर हो। अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त कंदड़ पुलिस एहलकारनि ते तशद्दुद कहिड़ी सियासत आहे। सिंध हुकूमत पारां इस्लामाबाद में पुलिस एहलकार जी शहादत ते ॾुख जो इज़हार। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे वाक़े जो नोटिस वठण जी अपील। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद जो चवड़ाहे त तहरीक डफिड़ जे गुंडनि सबबि पुलिस एहलकार शहीद थियो। चीफ जस्टिस खे बैरिस्टर सैफ जे बयान जो नोटिस वठणु घुरिजे। तहरीक डफिड़ जो एहतजाज शिंघाई सहकार तंज़ीम कॉन्फ्रेंस खे सबूताज़ करण ऐं आलमी आकाउन खे ख़ुशि करण जे लाइ आहे। सिंध मां त हिकु चिंची बि PTI जे एहतजाज में नाहे वई। पीपुल्स पार्टी KP में गवर्नर राज जी हिमायत न कंदी। ज़ाती मुफ़ादनि खे पासीरो रखे मुल्की सूरत हाल खे ॾिसणु घुरिजे पर PTI बानी खे पंहिंजा मुफ़ाद प्यारा आहिनि। PTI बानी इस्टेब्लिशमेंट खे साथ ॾियण ऐं मुख़ालिफ़ पार्टियुनि ख़िलाफ़ कार्रवाइनि जो चवंदो रहियो। सूबाई वज़ीर सईद गनी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवड़ाहे त PTI बानी IMF सां लाॻापा ख़राब कया जंहिं करे मुआशी हालतूं ख़राबी ॾांहुं वधियूं। PTI बानी अना परस्त माण्हू हो। हू मुल्की सलामती फ़ौज ऐं अदालतुनि ख़िलाफ़ साज़िशूं करे रहियो आहे। वफ़ाकी हुकूमत पश्तून तहफ़्फ़ुज़ मूवमेंट ते पाबंदी मढ़े छॾी। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त PTM जूं सरगर्मियूं मुल्क में अमुन ऐं सलामतीअ लाइ ख़तरो आहिनि। 1997 जी एंटी टेररिस्ट एक्ट जे कलम 11B तहत PTM ते पाबंदी लागू कई वञे थी। कराची में जमायत इस्लामी पारां शाहराह फैसल ते अलॻसा मिलियन मार्च। फ़लस्तीन ऐं लबनान सां यकजहती लाइ मार्च में वॾे अंग में माण्हू शरीक। मार्च में पीपुल्स पार्टी कारकुन, कराची बार जा वकील ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि जी शिरकत।
अमीर जमायत इस्लामी हाफिज़ नईमुर्रहमान चयो आहे त गज़ा में फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म थी रहियो आहे। अमेरिका इसराइल जी पुठिभराई करे पियो। गज़ा मिलियन मार्च में शिरकत कंदड़नि खे हू सलाम पेश करे थो। सऊदी परडेही वज़ीर शहज़ादे फैसल बिन फरहान सां अमेरिकी हममनसब एंटोनी ब्लिंकन जी मुलाक़ात। सऊदी ऐं अमेरिकी परडेही वज़ीरनि में विच ओभर में छिकतार ते ख़यालनि जी ॾे वठि। रियाज़ में फ्रांसीसी परडेही वज़ीर बि सऊदी हममनसब सां मुलाक़ात कई। लबनान जी सूरत हाल ऐं जंग बंदी जी कोशिशुनि ते ॻाल्हियूं। ऐं पाकिस्तान इंग्लैंड ख़िलाफ़ सुभाणे खां मुल्तान में शुरू थींदड़ टेस्ट सीरीज़ जी पहिरीं मैच लाइ प्लेइंग 11 जो ऐलान करे छॾियो। टीम में कप्तान शान मसूद, अब्दुल्ला शफ़ीक़, सऊद शकील, मोहम्मद रिज़वान, सलमान अली आगा, आमिर जमाल, शाहीन शाह, नसीम शाही, इब्रार अहमद शामिल।